अस्सलाम वालेकुम यार मुझे दोस्तों केड़ा हाल आहिनि खुश आहियो ठीक ठाक दोस्तों अॼु असीं वञी रहिया आहियूं पंहिंजे ॻोठ लाड़काने सिंध असीं हिन वक़्तु राति जा 4 बजे थिया आहिनि 4 बजे असां राति जो निकिता आहियूं पंहिंजे ॻोठ जी तरफ़ रवाना थिया आहियूं असां 6 बजे पाकिस्तान एक्सप्रेस में टिकट आहे खुआरी वॾी थींदी हलायो कसम ॿियो तबियत सही रही तव्हांजी अदा मुंहिंजा गॾु मुंहिंजा दोस्त हे साईं अजीज़ हे साईं फौजी हे साईं फरहान हे साईं अब्दुल गफ़ार उर्फ ढोलू केचप चोर ओयो अब बस आ कोई तो केचप वारो तो है वही और हे उस्ताद के ड्राइवर ओएडा उस्ताद फारूक ना भलो मोनो चे दी अरे मना प्लेन में चढ़या भी कोनो या पोता भी कोनो था एकड़ो हमरा अध कलाक में डठी हमरा के मना वडी गाड़ी है मना गाल समझ में ना आई मुखे या ए हमरा दो मना अध कलाक बडो हमरा भाई सुकून में चढ़ी विया सफ़ा एतिरो निंड यार वॾी ॻाल्हि आहे सम्झ में ॻाल्हि अचे थो तव्हांखे साईं कुझु नथो अचे हे पोइ ईअं सुम्ही कीअं पिया आहियो अधु कलाक में निंड अची सघे जो जान आहे बेहाई करे सुम्ही पियो तव्हां मां पुछो न पोइ यार बेहाई बेतरी बाबा जॾहिं हाणे बेहाई थोरी घणी त थी न बेहाई चोरी घणी हुजे नंढी हुजे चोरी त चोरी न असां हिन वक़्तु रावलपिंडी रेलवे जंक्शन ते पहुची विया आहियूं अदा असांजो दोस्त आहे प्यारो असांखे छॾण आयो आहे हिन जी वॾी महिरबानी ऐं फारूक चांडे जी यार खे राति जो तकलीफ़ वञे देरि सां त यार जी वॾी महिरबानियूं अदा हीअ आहे रेलवे जंक्शन रावलपिंडी अञा टाइम पियो आहे कलाक असां कलाक में पहुची विया आहियूं हाणे हरू भरू ई चकर अंदरि वञूं था चकर ॾींदासीं अचो हलो हलो हे साईं हेॾो सीधो अथई त अब हे साईं ॾियणो टाइम 5 बजे थियो आहे राति जा बल्कि सुबुह जा राति न सुबुह ॻाल्हि विसरी वियो ओ भाई साम्हूं ज़ाहिर थियो थी ओ या साम्हूं साईं ट्रेन बीठी अथव इन में चढ़ंदासीं हा अॼु असां पहुची विया आहियूं रेलवे में अंदरि हीअ रेलवे स्टेशन अंदरि हीअ असांजी रेल बीठी आहे हिन रेल में पंहिंजी टिकट आहे माना छा कहिड़ी टिकट आहे हा पिंडी टू रोडी मैं रोडी में पाण लहंदासीं रोडी खां पोइ पाण वरी ॿिए कंहिं गाॾी चढ़ंदासीं लाड़काने पहुचंदासीं ॿिए कंहिं गाॾी चढ़ी करे हाणे यार वेठा हाणे कचे था कनि ऐं इंतज़ारु था कनि हाणे साईं घणा साईं केतिरो टाइम लॻंदो साईं 20 घंटा त असांखे लॻंदा कराची लाइ 36 घंटा साईं तूं मूंखे लॻे थो 36 घंटा लॻी वाह माना ॿ ॾींहं ज़बरदस्त किथे हूंदो आहे साईं असांजी ट्रेनुनि जा हालात अहिड़ा आहिनि छा करे किथे हूंदो आहे साईं जी दोस्तों हाणे पाण हिन वक़्तु चढ़ी रहिया आहियूं ट्रेन में अंदरि ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं ट्रेन वाह रेल ट्रेन वाह हे साईं एसी स्टैंडर्ड क्लास ट्रेन हे हल लठ हे पहुता न आहिनि लुॾे शुरू असां हलूं न भला हलायूं न कम खे वाह अब असांजी ट्रेन कीअं त हली चुकी आहे सभु ख़शटम पूरा न हाणे हली वरी बीह रही आहे कंहिं स्टॉप ते 12 को पुगाऊं हल वापस हल लैया मासी लैया निंड कैसे आओ हाणे पिला वो यो शोर कोट हां कलाक दिन में मुल्तान ओ वाह काथे नो सर हिन वक़्तु असीं मुल्तान पहुची चुका आहियूं 5:30 बजे शाम जे वक़्तु हींअर मुल्तान में रेलवे जंक्शन असीं बीठा आहियूं मुल्तान ही रेलवे जंक्शन आहे मुल्तान में स्टॉप कयो आहे साईं छा हाल आहे साईं सुकून सां पहुता मज़ो आहे सफ़र में बुशरा दिया वशो बुशरा त निंड थियो त जनी ज़ाहिर सी ॻाल्हि आहे पुछता ना है ना मना यार गाड़ी बीठी न आहे हमरा मुंह धोण शुरू थी आहे साईं त यार मना हिन वक़्तु अफ़्तारी टाइम थी वियो आहे मना असांखे ख़बर ई कोन्हे हाणे निंड मां उथिया आहियूं
माना संगत माना सामान तैयार कहीं वेठी आ सलाह ही ना है तो ना अतला हम सिंधी आया न संदेड़ो जांगू न जेलड़ा मारू अकेलड़ा असांजो दोस्त साईं मनसब हुसैन हिन तव्हां हिकिड़ो शेर ॿुधाईंदो भला खिसे मां कढो आगे खिसे मां कढे खिसे मां पारस मूसा क्या कर प्यार शुरू किए थी यार कर पारस सफा वेंद में सुधरी कर पारस मूसा प्यार वाह वाह सफा वेंद में सुधरी कर पारस मूसा प्यार रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं सुके कच्चे में मिल मूसा मन था बस याद अच्छी तेरा श्री याद अच्छी सोनी ले तू सारे शिकायत सनावला शर वाह वाह काते हो बर्थ में तालियां एते रेल में रहने में ना रेल में भी आया हूं तो पंध ते भी आया हूं तो स्टेशन ते भी आया हूं बापू दा से गोटकी हां हाने गोटकी गिरास कयो दा हाने अल्लाह अल्लाह कयो मतो को अचे नहीं तो सही अब आने वो तो रोडिया पहुंच गए तो रोडिया पहुंच गया हूं हां सही सफर क्यों हो रहा है हां सफर क्यों हो रहे हो भाई सही गुजरो देखो गुजरो भले जी ना हां मजा आया सफर में हां लाई सही ता मजा आया सफर में बड़ो मजा आया बाबा हां बस कोने बचियो खेला सही ता ने वाला केड़ा बचियो अदा सां हिन वक़्तु सिंधी होटल सखर पहुची आऊं हाणे वेठा आहियूं बस सुबुह थिए त पंहिंजे घर वञूं छो रस्ता ख़राबु रोड ख़राबु कंदकोट जो माहौल तव्हांखे ख़बर आहे कश्मीर जो माहौल तव्हांखे ख़बर आहे अब आहे पाण कंदकोटी आहे वञे ई कोन थियो वॾो माहौल ख़राबु आहे अब आहे असांजो प्यारो दोस्त सोहेल मर आहे मुंहिंजो क्लासमेट आहे सखर जो आहे पर साईं यार आयो कोन हो यूनिवर्सिटी अॼु असांखे सखर में मिलियो आहे असांजे इस्तक़बाल कयईं अरे कहना क्या चाहते हो सिंधड़ी ते वेठा हूं जी साईं माशाल्लाह जबरदस्त ॻाल्हि आहे त ॾेखारियो न माण्हुनि खे छा साईं कल केला वाह वाह देसी बुसरी मक्खण वाली वाह काते समझ रहे हो ना नहीं काते हो ना मना नहीं स्टाइल सुन वाह वाह देसी बुसरी वाह मक्खण वाली यार मना वाह कमा सिंधड़ी होटल ते मानी खाने के बाद मुझे दोस्त आया पान खाने ये क्या है नहीं पान तुम बताए पान मजो आए बात नहीं तो होते अरे कहना क्या चाहते हो आए पान के और मजो बच्ची है बात तो दिखा मानो ठीक है होटल सखरा इतने होटल बिठाऊं है ये आए रात 2:30 बजे ध्यान इन वक्त पाण का एक्सेस न आहे लारकन लाइ इन करे पाण हिते इन करे पाण रात सखर में आहियूं सुबुह थींदी पाण वेंदासीं घर पंहिंजे सिंधड़ी होटल खां थी करे जॾहिं असीं चांहि जे होटल ते आयासीं सुकून सां चांहि पिया लटासीं मुंहिंजे दोस्तनि जा हवाला ॿुधिजो हिते पाण राति जो जीअं तीअं करे सखर में गुज़ारो कयोसीं ऐं सुबुह थींदे ई पाण पंहिंजे शहर लारकाने ॾांहुं रवाना थियासीं ऐं जॾहिं आउं नओं दरो पहुतुसि त मूंखे यादि आयो त अॼोके ॾींहं ते ई शहीद क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी आहे पंहिंजो ॾाढो दिलि चयो त चकर ॾिजे पर लोकल गाॾीअ में हुजण जे करे पाण उन तरफ़ कोन वियासीं अल्हम्दुलिल्लाह ख़ैर सां आउं पंहिंजे शहर पंहिंजे अबाणे ॻोठ लारकाने पहुची वियो आहियां हीअ आहे असांजो पंहिंजो प्यारो शहर लारकानो जेको तमामु ख़ूबसूरत ऐं प्यारो ऐं दिलि खे वणंदड़ ऐं चाहींदड़ शहर आहे अदा हीअ आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी
जंहिंजो पहिरियों नालो चांडका मेडिकल कॉलेज लाड़काना। पर हिन यूनिवर्सिटी मां हमेशह डॉक्टर निकिरंदा, पोइ डॉक्टर ऐं वकील कॾहिं पाण में ठहिया कोन्हनि। तारीख़ में अलावा सदाईं जहिड़ा कंदा आहिनि, सदाईं विढ़ंदा आहिनि, सदाईं ॾंडा हणंदा हिक ॿिए खे। कॾहिं वकील केस ठोकींदो त उहो डॉक्टर जी ऊंधी इंजेक्शन हणंदुसि। वरी हीअ अथव त असांजी हाई कोर्ट सिंध लाड़कानो। हा, वॾी ॻाल्हि इहा अथव मां पाण ला जो शागिर्दु आहियां। तव्हांखे कॾहिं ॿुधायो कोन्हे, हाणे ॿुधाए छॾियांव थो। तॾहिं चवां भाउ असां वकील ऐं माना डॉक्टर ठहूं ई कोन, ऐं आहिनि बि वरी गॾु वरी लाड़काने में बि न। अदा हीअ आहे लाड़काने जो SP चौक, जिते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो स्टेचू लॻायो वियो आहे रिसेंटली। जेका मिनत आहे फ़क़ीरो सोलंकीअ जी, जेको सिंध जो तमामु भलोड़ आर्टिस्ट आहे। दोस्तो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा लख एहसान, ख़ैर सां पंहिंजे घर पहुची चुको आहियां। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। असांजो अॼु जो व्लॉग पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। सलामत साज़ सलामत GSM।